औरतुनि जे आलमी ॾियारे जे सिलसिले में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन नवाबशाह वुमन डेवलपमेंट डिपार्टमेंट पारां अलॻि अलॻि तक़रीबूं मुनक़द कयूं हुयूं, जॾहिं त सगा पारां मुख्य तक़रीब गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जे ऑडिटोरियम में हाल में मुनक़द कई हुई, जंहिंमें कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सईद मोहसिन शाह, सगा जे मरकज़ी सदर रफ़ीक अहमद जाफ़री, अॻूणे MPA फरहीन मुग़ल, औरत अॻवान नज़ीर नाज़ ऐं कॉलेज जे शागिर्दाणनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तक़रीब ख़िताब कंदे कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सईद मोहसिन शाह चयो त औरत खां बग़ैर मर्द जो वजूद न आहे, औरत मुआशिरे जो अहम फ़र्द आहे। प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली, शहनाज़ लाखो, अॻूणे MPA फरहीन मुग़ल, कमरुन्निसा धामरा ऐं ॿियनि खे मञता अवार्ड पिणु ॾिना विया। असांजे वुमेन्स जे लाइ हिकु तमामु घणी जदोजहद आहे। असांखे ख़ुशी थी थिए त वुमेन्स खे एतिरा चांसिस आहिनि एंड असांखे तमामु घणी हिते ख़ुशी थी आहे त वुमेन्स जे हक़नि जे बारे में बि कुझु ॾिहाड़ा मल्हाया पिया वञनि, यानी मदर्स डे, हर कंहिं ॾींहुं अहिड़ी तरीक़े सां वुमेन्स डे जो बि असां उन में कल्चर्स डे बि वुमेन्स जे बारे में कल्चर्स डे हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं सकाफ़तूं वग़ैरह सभु कुझु हिते मल्हायो थो वञे। आज औरतों का आलमी दिन है, जैसा कि आप सबको पता है, तो हमें चाहिए, हमें औरतों को हर कदम पे साथ देना चाहिए, उनको सपोर्ट करना चाहिए हर चीज़ में, क्योंकि औरतें हैं जो उन्हीं से माशरा बना है, क्योंकि औरतें ना होती तो कुछ ना होता। हमें उनको गलत नहीं समझना चाहिए, हर चीज़ में उनको सपोर्ट करना चाहिए और हमें उनको पढ़ाना चाहिए। औरतुनि जो आलमी ॾींहुं औरतुनि जे लाइ ॾाढो अहम हूंदो आहे ऐं असां सभिनी बि औरतुनि जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज इलाही इंजॉय कयो ऐं ईअं सभिनि खे करणु घुरिजे, औरतुनि जी इज़त करणु घुरिजे। औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे त असां इहो चवंदासीं त औरतुनि जी इज़त करणु घुरिजे ऐं जेके चवंदा आहिनि त नियाणियुनि सां नसल न वधंदी आहे ऐं नियाणियुनि सां ई नसल वधंदी आहे, इन लाइ नियाणियुनि खे तालीम ॾियारियो ऐं नियाणियुनि खे पढ़ायो। जॾहिं त वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट में औरतुनि जी आलमी ॾियार जे हवाले सां हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंखे वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जे डायरेक्टर नसीम हसन मस्तूई ख़िताब कंदे चयो त औरत खे हक़ वठी ॾियण लाइ पाण खे अॻिते अचणो पवंदो। औरतुनि जी आलमी ॾियार जे हवाले सां औरतुनि जे खाते शहीद बेनज़ीराबाद पारां जागीरदार रैली पिणु कढी वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।